साईं साईं मां तव्हांखे अर्ज़ु करे वञा त हारून साहब जे पीरियड में 5 रुपया साहब त कॾहिं कोन वठंदो आहे, बाक़ी एक्स या जेके थी विया आहिनि पोइ को 10% को 15% भरे ऐं पंहिंजा मसइला हल कराए थो। बाक़ी हारून साहब जे असां न ॾिनो आहे। उन्हनि जा इहे मुफ़ाइदा आहिनि त जे पेंशनर असांजे लाड़ो करे असां उन्हनि खे माना खीसो ठाहियूं, ॿुधई 5 रुपया असांखे मिलनि था, असां उते साहब या ॾो वेरिफिकेशन करे हुनखे साहब खे केस ओके करे ॾियूं त जीअं असांजे खीसे में बि कादे आज़म मोहम्मद अली जना अचे, ॿुधई असां पंहिंजा पेट भरियूं। बाक़ी हारून साहब न रुपयो वठे न खाईंदो आहे न वरी। उहो सर हिकिड़ो 2011 जो केस हुयो, मूंखे एक्स एडिशनल डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर हज़ूबर साहब मूंखे रेफर केस कयो PCD फिनांस डिपार्टमेंट ॾे। पोइ जॾहिं उते असां वियासीं उन्हनि चयो त बाबा हे त असां 2019 में असां सॼे सिंध खे खज़ाने ऑफिसरनि खे लिखी छॾियो आहे त बाबा पेंशन जा मसइला तव्हां हल करे सघो था ऐं असांजे मोकिलण जी ज़रूरत ई न आहे। पेंशनर जेको आहे दुआ जो दर आहे, उन्हनि खे हेॾे तव्हां रेफर न कयो कराचीअ, तव्हां उते ई उन्हनि जा भले 40 सालनि जो केस हुजे पर तव्हां करे सघो था। ॿुधव सर, पोइ इन करे उन में सभु कुझु लिखियो पियो आहे त बाबा खज़ाने ऑफिसर खे माना इहो पावर आहे त हुनजो भले 20 सालनि जो केस हुजे 30 जो हुजे उते उते हल करे सघे थो। सर जेको CGA जेको हाणे ऑर्डर कढियो आहे ऐं हुन हिदायतूं जारी कयूं आहिनि त FRC सर्टिफिकेट खां सवाइ जेको आहे कंहिं बि पेंशनर जी फैमिली पेंशन जारी न कई वञे, त उहो ज़िलनि खे ऐं सिंध सूबे खे बि हुकुम जारी थियो आहे या हिननि जेको आहे पंहिंजी मर्ज़ी सां ई हुननि खे रोके छॾियो आहे FRC जी तरफ़? साईं मां तव्हांखे अर्ज़ु करे वञा नी त जेको असांजे डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर नोटिफिकेशन इहो जेको CGA जो हयो आहे वेरिफिकेशन ऑफ FRC, उन कढियो आहे सूबनि खे। अञा सूबनि ई पंहिंजे ज़िलनि खे इंडास ई न कयो आहे, फॉरवर्ड ई न कयो आहे। त मूंखे हैरत जी ॻाल्हि आहे त पेंशनर आख़िर तेज़री वारनि जो कहिड़ो ॾोह कयो आहे। पंहिंजे मुड़ुस जी था खणनि, मुड़ुस जूं खणनि थियूं, पीउ जी थियूं खणनि, पर हिननि खे कहिड़ो तकलीफ़ आहे जो हे साईं अञा इस्लामाबाद मां निकितो ई न आहे त सूबनि इंडास ई न कयो आहे त हिन वीचारनि जी पेंशन फैमिली पेंशन बंदि करे छॾी आहे हिन महीने खां। 112 माना टोटली ढेर लॻा पिया आहिनि बाबा, कंहिं बि क़िस्म जो मां न कंदुसि। हाणे मूंखे ॿुधायो त जेकॾहिं नॉर्मल डाक में मोकिलियो वेंदो 6 महीना इस्लामाबाद वारा न मोकिलींदा। जेकॾहिं TCS कंदा, मां अर्ज़ु करे वञा त के पेंशनर अहिड़ा ईंदा आहिनि जंहिं वटि किरायो बि न हूंदो आहे, उहे वीचारा रोई वेहंदा आहिनि त साईं करे किरायो आया आहियूं, मोटे किरायो कोन्हे। छा उहे TCS जा 500-600 कान भरींदा? ॿुधव साईं, उन्हनि खां चयो थो वञे त बाबा TCS जा पैसा ॾींदव त असां इस्लामाबाद मोकिलींदासीं, जेकॾहिं न मोकिलींदव न ॾींदव त असां नॉर्मल डाक में गवर्नमेंट वारी मोकिलींदासीं। पोइ 6 महीने मोटे 10 महीने मोटनि 8 महीननि माना इहो वीचारा उहो सफ़र कंदा, उन्हनि जी पेंशन जारी न थी सघंदी।